काछे में ज़ोरदार बरसातुनि खां पोइ आरज़ी तौर ते बहाल थियल जोही वाहीपांधी रस्तो हिकु भेरो ॿीहर बंदि थी वियो, जंहिंजे करे रहवासियुनि खे सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। वाहीपांधी खां गुलाब लाशारी जी उमाणियल ख़बर मूजिबि वाहीपांधी जोही रोड ते माछी ढोरे वटि ट्रक कल्टी थी पई, जंहिंजे करे आरज़ी तौर ते बहाल कयल रस्तो हिकु भेरो ॿीहर बंदि थी वियो आहे। रस्तो बंदि थियण सबबि इलाइक़े वासियुनि समेत गोरख हिल स्टेशन जे सयाहनि खे सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि HSTV न्यूज़ जे रिपोर्टर गुलाब लाशारी आॾो दाहींदे चयो आहे त काछे में ताज़ो बरसातुनि खां पोइ नए गाज वही अचण करे जोही वाहीपांधी रोड खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया, जंहिंजे करे यूनियन काउंसिल वाहीपांधी जे सवें ॻोठनि जो दादू ऐं जोही समेत ॿियनि शहरनि सां 3 ॾींहनि ताईं ज़मीनी राब्तो कटियल रहियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि रस्तो बंदि थियण बाबति ख़बरूं मीडिया ते नशर थियण खां पोइ तक जे MNA रफ़ीक अहमद जमाली नोटिस वठंदे रस्ते खे आरज़ी तौर ते बहाल करायो, जेको अॼु ॿीहर बंदि थी वियो आहे। रस्तो बंदि थियण सबबि वाहीपांधी खां हैदराबाद वेंदड़ कोच जे मुसाफ़िरनि समेत सब्जियूं खणी वेंदड़ गाॾियूं पिणु गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां रस्ते ते मौजूदु आहिनि, जंहिंजे करे मुसाफ़िरनि खे न रुॻो सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे, पर आबादगारनि तोड़े दुकानदारनि जो सामान ख़राब थियण करे खेनि लखें रुपयनि जो नुक़सान पिणु पइजी रहियो आहे। जॾहिं त रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। होॾां वाहीपांधी जोही रोड गुज़िरियल 12 कलाकनि खां बंदि हुअण बावजूदि रस्ते जे बहाली लाइ के क़दम नाहिनि खयां विया, जंहिंजे करे इलाइक़ी वासियुनि तोड़े ॿिनि मुसाफ़िरनि में सख़्त कावड़ ऐं परेशानी जी लहर छायल आहे। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त रस्तो बहाल करे संदनि परेशानी ख़तमु कई वञे।